डेढ़ महीनो गुज़रण बावजूद ॼाम साहब शहर के मुख़्तलिफ़ पाड़नि में बरसाती पानी निकाल नथी सघियो आहे, जेकरे मलेरिया, गैस्ट्रो ऐं ॿियूं बीमारियूं पकड़जण लॻियूं आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे लियाकत अली ज़रदारी। जाम साहब बरसात के डेढ़ महीनो गुजरी वञण बावजूद भी जाम साहब शहर के मुख़्तलिफ़ पाड़नि में बरसाती पानी निकाल नथी सघियो आहे। डायरी माला, हस्कली माला, शेख माला, सोलगी माला, मंगी माला, मेघवाड़ माला बरसाती पानी अञा ताईं निकाल नथी सघियो आहे। गैस्ट्रो ऐं ॿियूं बीमारियूं पकड़जण लॻियूं आहिनि। शहर आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ॿाहिरि वञी दर बदर महीनो यको पूरा रोडनि ते वियासीं, अॼु आया आहियूं। इहो पैसनि सां पंहिंजी मिटी विटी विझी रही आहे, अञा ताईं असांजी कंहिं बि साड़ कोन वरिती, अञा पाणी कोन निकितो आहे। आसपास वारे इलाइक़नि में तक़रीबन महीने खां वधीक टाइम थी वियो आहे बारिश पए ऐं हिते पाणी जेको आहे अञा बि बीठो आहे। मुसलसिल तक़रीबन महीने खां वधीक टाइम थियो आहे, मुसलसिल पाणी बीह रहियो आहे, जंहिं सबबु काफ़ी सारियूं बीमारियूं फैलजण शुरू थी वियूं आहिनि, जंहिंमें गैस्ट्रो, मलेरिया, टाइफाइड जहिड़ियूं मुख़्तलिफ़ बीमारियूं, मोतमार बीमारियूं जेके आहिनि फैलिजी वियूं आहिनि। डेढ़ महीनो तक़रीबन बारिशनि खे थी वियो आहे। उन खां अलावा ई थोरी थोरी जेके बारिशूं हुयूं, हितां पाणी ड्रेनेज जेको सिस्टम न आहे, नाकारा लॻा पिया आहिनि। तव्हां पाण ॾिसो केरु उन ॾींहुं 3-4 ॾींहं थींदा चऊं DC साहब थो अचे पियो ऐं उनखे वरी का अहिड़ी जाइ ते विज़िट कराए ॾियूं, हू ताईं वापसि हलियो वियो आहे। इन बरसाति खे गुज़रंदे तक़रीबन जेको आहे त डेढ़ महीनो थी चुको आहे। उन जे बावजूदि जेको पाणी हिते 8 रोड डिस्पोज़ल में बीठल आहे ऐं गरीबाबाद महलो शहर कॉलोनी में, इन जे लाइ को बि इंतज़ाम माना को बि माना न कयो आहे कंहिं ग़रीब जे लाइ त भई कोई पाणी कढूं या निकाली कयूं, न कंहिं ग़रीब जो को टांट, न को तावन कयो, न को राशन, न पाणी, सभु जीअं आहिनि उहे पाणी जे वेठां हींअर बीमारी आहे। कैमरामैन टीम सां गॾु लियाकत ज़रदारी, आवाज़ न्यूज़, जाम साहब।